टे माण्हू 25 करोड़ अवाम जे नुमाइंदे खे कीअं नाअहल करे सघनि था। अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ खे हिकु भेरो ॿीहर माज़ीअ जा पूर पवण लॻा। चवे थो हुकूमत मां कढण बाद पार्टी सदारत तां बि हटाए वियो। साकिब निसार जी ऑडियो अञा मूं वटि मौजूदु आहे, जंहिंमें हू चवे थो त नवाज़ शरीफ़ खे हटाइणो ऐं PTI सरबराह खे आणणो आहे। बाद में नेब खे 6 महीननि अंदरि जाली केस में फ़ैसिलो करण जो चयो वियो। एजाजुल हसन खे मॉनिटरिंग जज बणायो वियो। मज़ाहिर नक़वी एतिरी मिल्कियत ठाही खेसि नेब में विझणु घुर्जे। किर्गिस्तान जी राजधानी बशकेक में छिकताण शिद्दत इख्तियार कई वई। फ़ौज तलब बशकेक में शागिर्द ग्रुपनि में छेड़ो ऐं हंगामो। पाकिस्तान समेत गैर मुल्कनि जी हॉस्टल्स ते हमला, भञ-डाह, केतिराई शागिर्द ज़ख़्मी थी पिया। पाकिस्तानी शागिर्दनि जो चवणु आहे त हॉस्टलनि में छोकिरनि ऐं छोकिरियुनि ते तशदुद कयो वियो। सिफ़ारतखानो मदद न पियो करे। खाधे पीते जी शयूं वठण बि नथा वञी सघूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो किर्गिस्तान जी सूरत-ए-हाल ते पाकिस्तानी सफ़ीर सां राब्तो। पाकिस्तानी शागिर्दनि खे हर क़िस्म जी मदद ऐं सहकार फ़राहम करण ऐं पाण हॉस्टल्स ते वञी शागिर्दनि सां मुलाक़ात जी हिदायत। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बशकेक में पाकिस्तानी शागिर्दनि ते तशदुद वाक़े ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तानी हुकूमत बशकेक में पाकिस्तानी शागिर्दनि खे सहूलतूं ॾिए। परॾेही वज़ारत बशकेक में पाकिस्तानी शागिर्दनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण लाइ तकड़ा क़दम खणे। किर्गिस्तान में हालतूं ख़राब थियण सबब फाथल शागिर्दनि में उमरकोट जी रहवासिन डॉक्टर वर्षा मेघवार भी शामिल। डॉक्टर वर्षा इंटरनेशनल यूनिवर्सिटी ऑफ किर्गिस्तान में 3 साल जी शागिर्दियाणी आहे। शागिर्दियाणी जे वालिद जो चवणु आहे त हू न्याणी जी ॾह वापसीअ लाइ जहाज़ जी टिकट समेत ख़र्च भरण लाइ तयार आहिनि। हुकूमत डॉक्टर वर्षा खे पाकिस्तान वापसि आणण में मदद करे। खुशाब में ट्रक खाहीअ में किरी पई। हिक ई ख़ानदान जा 14 ॼणा फ़ौत, 9 माण्हू ज़ख़्मी। ट्रक बनू खां वादी सोन वञी रही हुई त 5 पीर वटि ब्रेक फेल थियण सबब हादसो पेश आयो। फ़ौतनि में औरतुनि ऐं ॿारनि बि शामिल। हादसे बाद फ़ौतनि जा लाशें ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। नून लीग अॻवान राणा सनावला चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत उहो ई कंदी जेको वफ़ाक़ी हुकूमत चवंदी। KP जो वॾो वज़ीर तीसमार ख़ान आहे। अली अमीन गंडापुर सिर्फ़ हवाई फायरिंग करे रहियो आहे, हू कुझु बि नथो करे सघे। PTI जो शुरूअ खां ई झेड़ो इस्टेब्लिशमेंट सां आहे। PTI जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करणु चाहे थी त वञी करे असां कॾहिं खेनि रोकियो आहे। सिंध हुकूमत पारां वकीलनि खे सफ़ई सहूलतूं फ़राहम करण जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण सां कराची बार एसोसिएशन जे वफ़द जी मुलाक़ात।
वकीलन बिरादरी के पेश ईंदड़ मुख़्तलिफ़ मसइलनि ते ख़्यालनि जी ॾे सूबाई वज़ीर शहजीना मेमण वफ़द के ख़ातिरी कराई त वकीलन के सफ़री सहूलतूं फ़राहम करण लाइ कबूतर चौक सिंध हाई कोर्ट खां सिटी कोर्ट ताईं शटल बस सर्विस शुरू कई वेंदी। जमहूरियत ऐं कानून जी हुक्मरानी में कराची बार एसोसिएशन जूं ख़िदमतूं अमल आहिनि। सिंध सरकार वकीलन के पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ हर मुमकिन क़दम खणंदी। सिंध जे घरू खाते पारां ईद उल अज़हा जे मौक़े ते समूरनि रजिस्टर्ड फलाही इदारनि समाजी तंज़ीमुनि ऐं ॿियनि स्टेक होल्डर्स खे ज़ाब्ता इख़लाक़ जो पाबंद बणाइण जी हिदायत। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हिदायत कई आहे त क़ुर्बानीअ जे जानवरनि जूं खलूं गॾु करण ऐं मुंतक़िलीअ बाबति लिखियल इजाज़तनामनि ऐं ॿियनि ज़रूरी दस्तावेज़नि जी जाच जो अमल कंटिजेंसी प्लान जो हिसो बणायो वञे। सूबे में ईद नमाज़ लाइ समूरनि मस्जिदनि, इमाम बारगाहनि, ईदगाहनि ऐं ॿियनि खुलियल हंधनि जो जाइज़ो वरितो वञे। निगरानीअ लाइ सादो लिबास पहिरियल अहलकारनि ते ॿधल कमेटियूं जोड़ियूं वञनि। न्यू सैदाबाद भरिसां पोरतनि जा घर सड़ी रख। ॻोठ पीर फज़ल उल हक शाह में चुल्ह मां उथियल चिंग सबबु 20 पोरतनि जा घर सड़ी विया। मुताज़रनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबु अल्लाह तआला सड़ी वियो। सरकार ऐं सरहदीअ वारा सहायता कनि। कादिरपुर वेझो कबीलाई वेढ़ांद जे वर चढ़ी वियल बहराम सावंत जो लाश केतिरा ई कलाक गुज़री वञण बावजूद वाक़े वारे हंधि पियल। संदराणी हथियाबंद लाश ॾियण खां इनकार करे छॾियो। ज़रियनि मूजिब संदराणी गैंग जे माण्हुनि सावंत बिरादरी जे माण्हुनि खां लाश हवाले करण एवज़ 30 लख तलब करे वरिता। रक़म न ॾियण जी सूरत में लाश दरियाह में लोड़ण जी धमकी। मक़तूल जो लाश वठण लाइ पुलिस समेत तरह जा बाअसरनि पारां राॼणी कोशिशूं शुरू करे छॾियूं। 1.5 साल अॻु कारह जे मामले तां शुरू थियल सावंत संदराणी तकरार में हेल ताईं 30 माण्हू क़त्ल ऐं 40 खां वधीक ज़ख़्मी थी चुका आहिनि। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि ऐं वाक़िअनि में बाड़ीअ समेत 4 ॼणा फोत। कोट बंगलो भरिसां पुराणे नेशनल हाईवे ते 2 मोटरसाइकिलुनि में ज़ोरदार टक्कर थी पियो। हिकु ॼणो गुल हसन बुर्दी फोत थी वियो। दाऊ जहांपुर वेझो हुसैनाबाद में नीगर रहीम बख़्श लोहर ट्रैक्टर टाली हेठां किरी हयाती विञाए वेठो। मियां साहब वेझो ॻोठ फोलान जो दड़ो में 5 वरियनि जो ॿारड़ो काशिफ फनिहार तलाउ में वॾी फोत थी वियो। पीर जो ॻोठ जे सालार पाड़े में थेरेसेमिया जे मरीज़ नीगरी अस्मा धारे जो गेस्ट्रो वेखे दम ॾेई छॾियो।